अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। टंडो इलायार मां पीरल आज़ाद जी ख़बर शामिल कंदासीं। टंडो इलायार में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ लियाकत गेट खां टंडो इलायार प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। हथनि में सुकल मानियूं खणी मुज़ाहिरो कयो वियो। रैलीअ में औरतुनि तोणे मर्दनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते PTI अॻवाननि डॉक्टर अली नवाज़ चौहान, जावेद कालरो, वजाहत क़ाइम ख़ानी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई, पेट्रोल जे अघनि में वाध जे करे ग़रीब अवाम जी चुल्ह चिॿी थी वई आहे। ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि। हुननि चयो त महांगाई सबबि माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। रोज़ ॾियाड़ी कमाईंदड़ पोरियत फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, पर हुकूमत खे अवाम जी का बि परवाह न आहे। हुननि वधीक चयो त मौजूदा हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। हुननि चयो त मुल्क जी अवाम मौजूदा हुकूमत खां बेज़ार थी रोडनि ते अची वई आहे। हुन मुल्क खे सिर्फ़ु इमरान ख़ान ई हलाए सघे थो, तंहिं करे जल्द इलेक्शन कराए मुल्क खे तबाह थियण खां बचायो वञे।